के खैबर मां जिते भिटशाह जे PPHI अस्पताल में ऑपरेशन दौरान बिजली बंद थी वई। डॉक्टर्स लाइट बारे ऑपरेशन जारी रखियो। बिल्कुल नाज़रीन, बिजली बंद थियण बाद पेट्रोल न हुजण सब जनरेटर पे न हलियो। डॉक्टर लाइट बारे औरत जो ऑपरेशन जारी रखियो। KTN न्यूज़ ऑपरेशन दौरान बिजली बंद थियण ऐं लाइट बारे ऑपरेशन जारी रखण वारी वीडियो हथ करे वरिती आहे। बिजली बंद थियण बाद पेट्रोल न हुजण सबब जनरेटर बि न हली सघियो। डॉक्टर्स लाइट बारे औरत जो ऑपरेशन जारी रखियो। खैबर में अपडेट कयूं पिया जिते भिटशाह जी PPHI अस्पताल में ऑपरेशन दौरान बिजली बंद थी वई। डॉक्टर्स लाइट बारे ऑपरेशन जारी रखियो। KTN न्यूज़ ऑपरेशन दौरान बिजली बंद थियण ऐं लाइट बारे ऑपरेशन जारी रखण जी वीडियो हथ करे वरिती। बिल्कुल नाज़रीन, आगाह कयूं पिया भिटशाह जी PPHI अस्पताल में ऑपरेशन दौरान बिजली बंद थी वई। डॉक्टरनि लाइट बारे ऑपरेशन जारी रखियो आहे। आगाह कयूं पिया भिटशाह जे PPHI अस्पताल में सहूलतुनि जी खोट सबब ऑपरेशन दौरान बिजली बंद थी वई। डॉक्टर लाइट बारे ऑपरेशन जारी रखियो। KTN न्यूज़ ऑपरेशन दौरान बिजली बंद थियण ऐं लाइट बारे ऑपरेशन जारी रखण वारी वीडियो हथ करे वरिती आहे। अपडेट कयूं पिया KTN न्यूज़ ऑपरेशन दौरान बिजली बंद थियण ऐं लाइट बारे ऑपरेशन जारी रखण जी वीडियो हथ करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। गफूर मेमन असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। गफूर, छा तफ़सील आहिनि? जी नज़ीर, हिते आओ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे ज़िले मटियारी जे शहर जेको आहे छात्र बेटा जी शहर भिटशाह में मौजूदु जेको आहे सो सिहत जो मर्कज़ बनियल PPHI जंहिंमें जेको आहे सो सालाने जेको करोड़ों रुपया बजट हुजण जे बावजूदि उते जेको गुज़िरियल राति अफ़सोसनाक वाक़ियो इहो थियो जॾहिं त अस्पताल में ऑपरेशन आयल हिकु औरत जेको ऑपरेशन कयो वियो उते बिजली बंदि हुजण सबबि उते मौजूदु जनरेटर में तेल न हुजण सबबि जेको आहे सो बिजली बंदि हुजण ते औरत जो ऑपरेशन जेको आहे सो हथरादू लाइटूं जलाए बैटरी वारी लाइटूं जलाए उन औरत जो जेको आहे सो ऑपरेशन कयो वियो ऐं उन मौक़े ते उते मौजूदु जेको हुन वारसनि जो एहतियात बि कयो ऐं हुननि चयो त जेको बिजली बंदि थी आहे ऑपरेशन में कुझु बि थी सघे थो ऐं हुननि जेको इंतज़ाम आहे की बावजूदि उन औरत जो जेको हालत तमामु ख़राबु थियण जे बावजूदि जेको उते मौजूदु अमले जो इहो चवणो हो त ऑपरेशन नथा रोके सघूं ऐं ऑपरेशन जारी रहंदी जेका बिजली बंदि हुजण सां कई वई। अहिड़े वाक़े खे ॾिसी उते मौजूदु माण्हुनि जो एहतियात कयो हुननि KTN न्यूज़ खे ॿुधायो त भिटशाह में मौजूदु PPHI मर्कज़ जंहिंमें जेको लाखे रुपए जी करोड़ों रुपए जी बजट हूंदी आहे उन जनरेटर बाव हुजण ऐं हुन में तेल न हुजण सबबि जेको इंसानी जानुनि सां खेॾियो पियो वञे ऐं उन अमल ख़िलाफ़ हुननि ज़िले मुतालबो कयो आहे। लखे रुपए जी बजट हूंदी लाज़मी PPHI जी, उहा बजट किथे आहे जो जनरेटर जे लाइ तेल जा पैसा बि न आहिनि इंतज़ामिया वटि? जी जंहिंमें उन सिलसिले में रूरल हेल्थ भिटशाह जे इंतज़ामिया जा राब्तो कयो वियो त हुन ॿुधायो त जेको आहे सो इतफ़ाक़न जेको आहे सो जनरेटर में तेल न आहे ऐं जेको आहे सो उन सबबि जेको आहे ऑपरेशन जारी आहे ऐं तमामु जल्दी जेको जनरेटर में तेल कराए मरम्मत कराए मरीज़नि खे सहूलियत ॾिनी वेंदी ऐं हुन ॿुधायो त बजट जेका असांखे अचे थी उहा जेका असां हुकूमतुनि तरफ़ां थिए थी ऐं हिन वक़्तु जेका साल जो आख़िरी महीनो हले पियो ऐं उहा बजट ख़तमु थी चुकी आहे जंहिं सबबि असांखे मुश्किलातूं दरपेश आहिनि। जी वॾी महिरबानी गफूर मेमन तफ़सील ॾियण जे लाइ।